अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त तव्हां सां हिकु कहाणी शेयर कंदासीं। गॾह जे गोश्त जे हिसाब सां गॾह जो गोश्त हराम आहे या हिलाल आहे। हिकु तमामु बहितरीनु शहर हुयो जंहिंमें कासाई जो मशहूरु दुकानु हुयो। गोश्त कपाईंदो हुयो। डेली माण्हू उन खां गोश्त वठंदा हुया ऐं चवण मुताबिक़ उहो शहर जो तमामु बहितरीनु गोश्त जो दुकानु हुयो। सभिनी शहर वासियुनि जो हुन ते यकीन हुयो। उन वटि सदाई रश लॻल हूंदी हुई। सो हिकु ॾींहुं कंहिं शहरीअ उनखे ॾिठो त जिथे मींहं बकरा कुही करे गोश्त ठाहियो वेंदो आहे, ओतिरे हिन संदसि गॾह बि ज़िबह कयो हुयो। सो ॻोठ वारे ॾिसी करे केस कयुसि ऐं कोर्ट छिके आयुसि। कोर्ट जज पुछियुसि त छा तूं वाक़ई मशहूरु दुकान वारो थी करे गॾह जो गोश्त खपाए पियो? सो हू ख़ुदा जो कसम खणी वियो त न, मां गॾह जो गोश्त हरगिज़ न खपायां पियो। जज पुछियुसि त पोइ तोखे ही शहरी कोर्ट में छाजे लाइ वठी आयो आहे गॾह जे गोश्त खपाइण जे केस में? त खेसि उन कासाईअ जवाबु ॾिनुसि त जी बिल्कुलु, हिन मूंखे गॾह ज़िबह कंदे ॾिठो आहे। मुंहिंजे शॉप में गॾह ज़िबह बिल्कुलु डेली थींदो आहे, मगर सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि खे उहो गोश्त वेंदो आहे जेके हराम खाइणु पसंदि कनि था। मिसाल जे तौरु उन ॿुधायो कासाई जज खे त हद जो ऐसे छो, डेली 5-8 किलो गोश्त मूंखां वरिती वञे। आउं ग़रीब माण्हू, 2-3 हज़ार कमाइण वारो, घरों डेली मां 5-8 किलो गोश्त ॾियां, इहो त मूंखे नुक़सानु आहे। ऐं हिननि पुलिस वारनि खे हराम जो खाइण में को फ़र्क़ु महसूसु नथो थिए। इन जे करे मां उहो अलॻि सां सुबुह सां गोश्त गॾह जो कटे करे उहो साइड ते करे छॾींदो आहियां। जेके बि हराम खोर ईंदा आहिनि फ्रीअ जो गोश्त वठणु, मां उन्हनि खे पार्सल करे उहो ॾींदो आहियां। बाक़ी तमामु शहरनि खे मां हिलाल जो गोश्त ॾींदो आहियां, मेहन मां ठाहे करे। तीअं ई हद जो इलेक्ट्रीशियन वापडा वारो जेको लाइन घर में ऐं दुकान ते ॾिए थो, उहो बि 5-8 किलो डेली खणी वञे। ऐं अहिड़ा ॿिए जेके शहर जा इदारेदार आहिनि माण्हू ऑफिसर, उहे अचनि ऐं वॾनि माण्हुनि जा ऐं वॾेरनि जा नाला खणी मूं वटां फ्रीअ में गोश्त खणी वञनि था। सो जेको बि हराम खाइणु चाहे थो, उन्हनि खे मां हराम खाराईंदो आहियां, उन्हनि खे मां गॾह जो गोश्त ॾींदो आहियां। बाक़ी शहरी आम जेके पैसनि ते असां खां गोश्त वठनि था, असां उन्हनि खे हक़ हिलाल जो गोश्त ॾींदा आहियूं। सो दोस्तो, हिन कहाणीअ में इहो ई साबित थियो, जेको हराम खाईंदड़ आहे, हराम उनखे ई मिलंदो, उहो हिलाल जे पैसनि जो हुजे या हराम जे पैसनि जो हुजे। हराम जे पैसनि जो ॿकरो बि हराम थींदो आहे। इन्हनि तमामु 5 स्टार होटलनि ऐं वॾनि होटलनि ते उहे ई वञी मानी खाईंदा आहिनि जेके हराम जो पैसो इस्तेमालु कंदा आहिनि पंहिंजनि बचनि जे मथां। सॼी ज़िंदगी हराम कमाईंदा ऐं बचनि खे हराम खाराईंदा। सो तव्हां असां जहिड़ा ग़रीब आम होटलनि ते वेंदा आहियूं त सूतड़े तव्हां दिलिजाए कयो, नॉर्मली खाधो तव्हांखे मिलंदो। छो जो आम माण्हू जेको नॉर्मल माण्हू आहे, उहो गॾह ज़िबह करे कॾहिं बि इस्तेमालु नथो करे सघे, उहो जल्दी पकिड़िजी वेंदो। हे जेके हिन गुंडा आहिनि, रेस्टोरेंट 5 स्टार चङा भला जेके हलाइनि था, उन्हनि जी गैंग ठहियल आहे, उहे हलाए सघनि था। उन्हनि जी जान पहचान हूंदी आहे, होटलनि में हली वेंदा। भला एॾो गोश्त 25 मण गोश्त इस्लामाबाद मां हथु कयो वियो कचो, ऐं 50 गॾह अलॻि। सो इहे ॿधी हूंदी आहे, इन्हनि जी ठाहे जोड़े हलाईंदा आहिनि, सभिनि खे ख़बर हूंदी आहे। सो हराम खाइण वारनि खे ईअं ई हराम मिलंदो आहे ऐं हिलाल खाइण वारनि खे हमेशह हिलाल ई मिलंदो आहे। तव्हां कॾहिं बि हराम जो पैसो घर न खणी ईंदव त बेशक बिल्कुलु तव्हांखे हिलाल ई मिलंदो। हिलाल जी कमाई, पसीने जी कमाई कॾहिं बि तव्हांखे ग़लति न खाराईंदी। इहो अलाह साईं जे तरफ़ां थियलु आहे। पोइ तव्हां हराम खाओ या हिलाल खाओ, उहो तव्हां ते डिपेंड थींदो आहे। सो हिन कहाणी मां इहो ई सबक़ु हासिलु थिए थो त हराम किथे बि तव्हांखे हराम जे पैसनि मां मिलंदो आहे, हिलाल जे पैसनि मां तव्हांखे हिलाल ई शइ मिलंदी। जिथे हुजो ख़ुशि हुजो, जिए सिन जिए लतीफ़, सदाईं दुआनि में गॾु।
आफ्ताब भट्टो, अबू धाबी।